इतनाज़ तव्हांखे आम ख़बर ॾींदा आहियूं त नसीराबाद में बदअमनी जो राज बरक़रार आहे। आयरन स्टोर मां लखे रुपयनि जी चोरी थी वई आहे। चोरी पुलिस जे वाक़िअनि सबबि शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि, जॾहिं त पुलिस अमन क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। शहरियुनि जो चवणु आहे त मुंहिंजी दुकान मां टियों भेरो चोरी थी आहे। पुलिस अमन क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। इहा अहम ख़बर नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया त नसीराबाद में बदअमनी जो राज बरक़रार आहे। आयरन स्टोर मां लखे रुपयनि जी चोरी थी आहे। चोरी पुलिस जे वाक़िअनि सबबि शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि, जॾहिं त पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। शहरियुनि जो चवणु आहे त मुंहिंजी दुकान मां टियों भेरो चोरी थी आहे। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम रही आहे। इहा अहम ख़बर नसीराबाद मां अवां सां शेयर कयूं पिया, जिते बदअमनी जो राज बरक़रार आहे। आयरन स्टोर मां लखे रुपयनि जी चोरी कई वई आहे। चोरी ऐं फुल्ड जे वाक़िअनि सबबि शहरी घरनि ताईं महफ़ूज़ बणिजी विया आहिनि, जॾहिं त पुलिस अमन क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। शहरियुनि जो चवणु आहे त मुंहिंजी दुकान मां टियों भेरो चोरी थी आहे। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम आहे। अहम ख़बर जे हवाले सां मूंखे ॿुधायूं पिया नसीराबाद में बदअमनी जो राज बरक़रार आहे। आयरन स्टोर मां लखे रुपयनि जी चोरी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख़्श कुरैशी खां। अल्लाह बख़्श, छा तफ़सील आहिनि? ॿुधाइजो त नसीराबाद में बदअमनी जो राज बरक़रार आहे। जी बिल्कुल, नसीराबाद शहर में उहा रात खाली कोन्हे का जंहिं राति कंहिं दुकान खे खाट लॻे, कंहिं घर में लोफर चोर धाड़ियल दाख़िल थी औरतुनि खे यरगमाल बणाए मासूम ॿारनि ते तशदुद करे उते पियल सामान रोक रक़म सोना ज़ेवर खणी फरार थी वञनि। ही रोज़ानी जो मामूल आहे। ऐं हाणे त वारदातूं ॻणण खां बि चढ़ी वियूं आहिनि, त असीं केतिरियूं हाणे काउंट कयूं त हिन महिल ताईं कुल घणियूं वारदातूं थियूं, छो जो रोज़ानी जे बुनियाद ते 2 खां 3 वारदातूं थींदी थी रहनि। ऐं हुनजे रिज़ल्ट में जेका एक्शन खॼे थो इहो थो खॼे त हितां खे एतिरो एसएचओ बदिली ॿियो एसएचओ अचे थो। हाणे असुल मसइलो अमन जो क़याम आहे। शहरियुनि जो चवणु आहे त एसएचओ जी बदिली मसइले जो हल कोन्हे, मसइले जो हल आहे अमन जो क़याम। हिननि जो मुतालबो आहे एसएसपी कंबर शदाद कोट खां डीआईजी कारखानो खां त एसएचओ बदिली करण सां असांखे अमन नथो मिले, असांखे अमन मिलंदो अमन जे क़याम सां। तंहिं करे अहिड़ा क़दम खणो जीअं नसीराबाद में अमन क़ाइमु थिए। राति बि नसीराबाद में बिस्मिल्लाह आयरन स्टोर आहे, उनखे खाट हणी उते पियल बैटरियूं, रंग जूं बाल्टियूं, रोक रक़म, इहो सॼो सामान खणी चोर बासानी फरार थी विया आहिनि। हीउ सिलसिलो गुज़रियल अलाए केतिरे अरसे खां, माना साल जेकॾहिं चऊं त बि घटि आहे त हीउ सिलसिलो हले थो पंहिंजो चोरनि जो, लोफरनि जो, धाड़ियलनि जो। ऐं पूरो शहर यरगमाल बणियल आहे। शहर में हिकिड़ी माना मायूसी छायल आहे। वापारी तबिको तमामु घणो मायूस थी वियो आहे ऐं माण्हू मजबूर थी विया आहिनि त या त असां पंहिंजा कारोबार बंदि कयूं या त हितां लॾे वञूं। आख़िर हितां जो जेको अवाम आहे, हितां जा जेके वापारी आहिनि, उहे हिन वक़्तु फैसले करण वारी सूरत हाल में अची विया आहिनि त या त असां शहर छॾे वञूं, जो असांजी पुलिस मालकी नथी करे, इंतज़ामिया मालकी नथी करे, असीं लावारिस ॼण बणियल आहियूं। हिन शहर में चोरनि खे आज़ादु छॾियो वियो आहे, जो हेतिरनि वारदातुनि में चोर ऐं फोरू गिरफ़्तार नथा थियनि ऐं न वरी ॾोह वापसि थियनि था। त अहिड़ी सूरत हाल में आख़िरकार हितां जो शहरी छा करे, हितां जो रहवासी छा करे, हितां जो वापारी छा करे। हीअ तमामु घणी हिकिड़ी अफ़सोस वारी सूरत हाल आहे, तमामु घणी मायूसी वारी सूरत हाल आहे। पूरो शहर मायूस आहे। शाम खां पोइ त हर शहरी ॼण मायूस थी थो वञे त अलाह ख़ैर करे त मुंहिंजे घर में न को धाड़ियल घिड़ी पए, मुंहिंजे दुकान जो न को तालो टुटी वञे, मुंहिंजे कारोबार ते न को अची काह करे, मूंखे न को पिस्तल ॾेखारे रक़म फुर करे वञे। अहिड़ी सूरत हाल आहे। हितां जे शहरियुनि जो मुतालबो आहे त असांखे अमन ॾिनो वञे, अमन जो क़याम कयो वञे, चोरनि फोरनि ऐं धाड़ियलनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि खे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि जीअं नसीराबाद जा शहरी महफ़ूज़ रही सघनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अल्लाह बख़्श कुरैशी अपडेट करण लाइ।